सलाम वालेकुम दोस्तों। जी तो तव्हां जेको ॿुधो हूंदो त अंधे नगरी चरॿट राजा वारो फ़ैसिलो सो उहो त तव्हां पहाको ॿुधो हूंदो, पर तव्हांखे ख़बर न हूंदी असुल कहाणी छा आहे, इहो माना कीअं सॾिजो। सो जेको सेवण में जेको बादशाह हुयो पहिरियां जेको कण सदियुनि जी ॻाल्हियूं ॾिए त उते जेको अचे चोरनि जो राति अचे खाट जो हुयो, चइनि चोरनि खाट जी भित कयो त भित किरी पियो उन्हनि जे मथां ऐं चोर मरी विया। चोर मरी विया जो बादशाह खे सुबुह ख़बर पई त चोर मरी विया आहिनि, खाट रहियो अथनि। ओॾी महिल ई जेको पुलिस मोकिली जिन खे पकिड़े खणी अचो घर जे मालिक खे। घर जे मालिक खे खणी अची तूं भित अहिड़ी ठहिराई आहे जो चोरनि खाट रहियो त चोर मरी विया, तूं खून थो कराई। हुनजो मुंहिंजो ॾोह त न आहे, ॾोह त ओॾ जो आहे, भित ओॾ खई आहे। त उनजो ॾोह आहे, मुंहिंजो ॾोह न आहे। जी छॾियो वठी अचो ओॾ खे पकड़िया। ओॾ खे चयो तूं भित अहिड़ी खई जो त चोरनि खाट रहियो, 4 चोर मरी विया, तूं खून थो कराई। त ओॾ चयो त मुंहिंजो ॾोह कोन्हे को। छा जो मां जॾहिं भित खणा पियो त हिकिड़ी ख़ूबसूरत जेको माई तो लंघंदी, मां उनखे ॾिसंदो त भित वकड़ करे वई। सो हाणे मां छा कयां, मुंहिंजो ॾोह न आहे न। अगरि माई न अचे मां छो ॾिसां माई ॾे छो भित वकड़ करे आहे। चई हिनखे छॾियो, माई खे पकिड़े अचो वञी। वरी वञी माई खे पकिड़िया। माई खे चयो तूं त रोज़ छो पई लंघी, जेको ओॾ जी नज़र तो में हुई, ओॾ जी नज़र तो में हुई ऐं जेको ओॾ तोखे हेॾो त भित वकड़ करे वई आहे। सो तूं जेको खून थी कराई। माई चयो मुंहिंजो ॾोह त न आहे, मुंहिंजा ॻह पिया सोनारे वटि, सोनार मूंखे ॻह अची आहे त मां छो हिते रोज़ अचे टपा हुया। ॾोह सोनारे जो, मुंहिंजो न आहे। जीअं वञो सोनार खे पकिड़े अचो। वरी माई खे चयो सोनारे पकिड़िया। सोनार चयो मुंहिंजो त ॾोह कोन्हे कोन, जेको मुंहिंजो अगरि ॾोह जे हुजे हा त जेको मूंखे ॾिए हा, जेको इहो काठियुनि वारो मूंखे कोयल ॾिए हा त मां माई खे सोन ठाहे ॾियां, त जेको मां हुनखे सोन ठाहे ॾियां, माई पंध न करे हा। हाणे मुंहिंजो ॾोह त न आहे, ॾोह त आहे जेको काठियुनि वारे जो। चई हिनखे छॾियो वञी काठियुनि वारे पकिड़े अचो। वञी काठियुनि वारे खे वञी पकिड़े आया। काठियुनि वारे खे चयो त तूं जेको कोयल ॾींदी आहे सोनारे खे, त सोनारो सोन ठाहे ॾियां हुनखे। माई बि तूं न डपिया, जेको ओॾे ई नज़र न हुजे हा, भित वकड़ न करे हा। सो भित चोरनि जे खाट रहियो त भित किरी पई, 4 चोर मरी विया आहिनि, तूं खून थो कराई। हुन चयो मुंहिंजो ॾोह न आहे, ॾोह आहे लोहार जो। लोहार वटि मुंहिंजी कुहाड़ी पई, मूंखे कुहाड़ी आहे, मां काठ करे कोयला ठाहे ॾियां हुनखे, मुंहिंजो बि ॾोह न आहे हिन में। चई हिनखे छॾियो पकिड़े अचई लोहार खे। लोहार खे पकिड़िया त हाणे लोहार वटि माना इन जो को बि जवाबु न रहियो। हाणे कहिड़ो जवाबु लोहार जे। चई वञो हिनखे वञी फांसी ॾियो। हाणे लोहार हुयो कद जो बिंदरो, त विया उते फांसी हुनखे पूरी न पई बीहे। त अचे मोटी ॿुधाए चवंदा हिनखे फांसी पूरी नथी बीहे। चई वञो भला शहर में ॾिसो जेको ड्रिघो हुजे वञी हुनखे फांसी ॾेई छॾियो। अचे ॾिठो त हिकिड़ो चाकीअ जेको घाणे ते जेको तेल पियो थो पीड़े, अचे वरितो हुनखे ॿाहमो। विया हुते हुनखे फांसी सभा फिट अचे वई। अचे ॿुधायूं बादशाह खे, चई साईं हुनखे फांसी फिट आई आहे सभा। चल ठीकु आहे, हिनखे फांसी ॾेई छॾियो। चोर न त चाकी ई सही, त उनखे फांसी ॾेई छॾियो। बेगुणा असांजे पाकिस्तान में उहा ई गवर्नमेंट पई थी हले, जेके चोर हुकूमतूं पिया था कनि। इसाक डार 5 साल पोइ आयो त खज़ाने जो वज़ीर थी वियो, ऐं जेको हक़ सच जी ॻाल्हि थो करे जेको जो ख़ान साहिबु, उहो ॾिसो उनजे घर ते पुलिस जा छापा लॻा पिया। दोस्तो ॻाल्हि ई इसाक डार 5 साल जेको मुल्क खां ॿाहिरि हुयो, जॾहिं मोटी वियो त उनजे खज़ाने वज़ीर करे छॾियो। ऐं जेको हक़ सच जी जेको ॻाल्हि करे थो ख़ान साहिबु, उनजे मथां जेको हक़ बना हक़ जो केस हणी, हुनजे मथां पुलिस जा पहिरा, पुलिस हुनजे कारकुननि खे जेको ॾिसो था पाण मार कुट, उनजे घर ते छापो। ईअं कंहिं दहशतगर्द जे घर ते बि छापो न थींदो आहे, बम बिलास करण वारे घर ते बि छापो ईअं न आहे लॻंदो। जेको ख़ान साहिब जे पोयों जेको हिननि जेके चोर उहे बादशाह लॻा पिया। इहा चरॿट राजा वारो फ़ैसिलो असां वटि ई आहे। चोर न त चाकी ई सही, यानी की चोरनि खे छॾियो, ख़ान साहिब वठो वञी उनखे। त असां वटि कानून इहो ई आहे जेको तव्हां ॾिसो था पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेको वीडियो ॾिसो था पिया लाइक ऐं शेयर कयो था। वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। असांजो फेसबुक पेज अथव हुनखे फॉलो कजो, ऐं असांजो यूट्यूब चैनल अथव हुनखे सब्सक्राइब कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सलाम वालेकुम।